नाज़रीन, ख़बर शामिल कंदासीं शहदाद कोट खां। असांजे नुमाइंदे अरशद दायो जी रिपोर्ट मूजिब शहदाद कोट रिपोर्ट शमन अली मक्सी SSP कंबर शहदाद कोट मोहम्मद कलीम मलिक जी ख़ासि हिदायतुनि ते सेक्शन शहदाद कोट पुलिस कार्रवाई कंदे ॿिनि जवाबदारनि खे पकड़े हिंदू न्याणी खां फुर थियल रोक रक़म ऐं मेना क्लेम लेबॉरेटरी मां चोरी थियल सामान वापसि कराए वरितो। शहदाद कोट सेक्शन थाणे जी हद ईदगाह रोड ते क़ाइम लेबॉरेटरी मां चोरी थियल मिशन 2 पखा 2 वॾियूं बैटरियूं चोरी करे फ़रार थी विया हुआ ऐं ॿिए तरफ़ हिंदू मोहल्ला मां हिंदू न्याणी खां पर्स पुरे 10,000 खणी फ़रार थी विया। जंहिं बाद SHO इंस्पेक्टर अख्तर अली अबड़ो पंहिंजी टीम सां कार्रवाई कंदे ॿिनि फोरू जवाबदारनि इब्राहिम मक्सी ऐं ज़ाहिद चनू खे गिरफ़्तार करे मुकमल सामान रिकवर करे मालिकनि हवाले कयो। ॿिए तरफ़ फ़रियादी सुल्तान अहमद खोसो जी फ़रियाद ते केस दाख़िल कयो वियो।